जिंदड़ी ओ जिंदड़ी गाल बुझ मैं तैयार थी जाने वजा ऑफिस ठीक है तू तो वेजा घर में वो मारिया मुझे ख्याल बकुंदो करे मुके पेट साले की पया को मुझे तू दो चाहे का केड़ो कारो मुंह के वजा दही भाई का कुराडे मुके दिल कच्ची दी थी अला छात होजे छातो जी अला छात होते मुके खबर है ना है दिल खराब थी दिल खराब थी उल्टी दी चन मुके दही कुराडे मुआ पोन्या अपनी ख्याल कोंदो रखा एतरो ख्याल रखियो दमई तो कुछ खरा है प्यार ना तन छा खपे हुकुम कर दही कुराडे दही दही हियर मो टाइम कोने को मा तकड़ो दिसुंदा है के मा चवा दो अरे ओ पर बोदू अचे माने के सदो क्यास वन बजा तू सर कर वन 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 सर कर बोदू के वन तुदियाना वारा कसम खड़ाना वारा वायदो करना वारा थी वजन बेवफा वो तो कहना मुआ दे गाल का पुते हेडी दच ने जिनड़ी के छाथो हिसाब आयो था सा हेडी दच बोदू न बा बोदू ख्याल कजाए पराई माई सद थी करे को दिसे त गरी पवा भइल में वो तो हेडी दच कम थी न माई न मां नहीं तुम मारा ही दिया था वो हेडी दच चंगी भी ना है भी तक न जिनन जे मोहन रे हाणे नी जे सदते भी वजा वो हेडी चाणे सददा कने नखरा कजा तू इसे न कोई हल वजास तो हल्या हल्या से न को मारा न जिन हल्या हल्या मुआ हल्या छा मसलो थी मुर्स मोरो सदे तो तोखे मुर्सु कान थी घर सदे तो वेठो दे सदे तो मारा ही दिया था को थो मारे मुआ अच त सही अन्या वो न हुजे हाथ अचा हाणे वो बैठो आ किया अचा अच्छा तो मुआ। अरे छदे मारा ही दिया मारा ही दिया अरे इनके सदे त करे सड़े दिसे न को ओए बोदू हलिया हलिया हां अचा हल्या हल्या बोदू मारा हल्या हल्या हेदे केड़ो कम था समा में हल्या तो के अरे एडिया एडिया बोदू एडिया अरे जम्मू छा अलावा केरा तबे सही है अच्छा ए वना पियो रास्ते सा हां हेदे हिजाला थी छो कोन थी लगी जा तड़ू बड़ू तो कराए छे गिजली आ ए छेगरी आ या मड़ी बस वडडन बस फासा या कदम यकीन करे तो ते ठहे ही न थी गिजली सही आ ॿुधा। न अल्लाह जो कसम आ पो भी मिले या साथे ठहंदी मेहरबानी मुझे तारीफ करने जी असल में गाल ये है जो मुखे ऑफिस में देर भी थी व냐 पियो हां 50 रुपया दींदो हिन के दही वठी दीस यार दही तू वने तो मां व냐 तो हाँ। दही भी मां वनास हाँ दही भी तू वञा अल्लाह। हाँ वो अचाई तो मां गाल बुध जी बा 50 रुपया दई दही वठी आने तहां के मां तहां जो नौकर आ जा बिया बीठल आ तहां वट अरे बुधू पाड़े जो ही कम करे त छा थी पंदी लही वेंदे छा पाड़े जो कम किया बस अन्या माई चंगी हो जाए तो पो मिले गुलाम एडा एडा हां बच्चा एडा मजे को तो कम पे चो न वो कम कर ए न 50 बाबा, मां नौकर थोड़े या तहां जो गाल बुधाणे एडा हां वीह ता तू खण हां टे दही हिन के वठी दीजा हां पो ये चो न ऐं बिल्ले वांगे ॾिस जा पर पुट केड़ी भाई मुजी माई आ इज्जत आ हाला एड़ी इज्जत खां पो मांखे हुजे मां बुधी मरा मानू चंगी तो धारे न छे बस सही है बस माइटन कराई ना ठीक हाणे है वीह मां खणदो मां वीह तू खण जा ए बुधा थी पोरी मता चे त पोदू दही थोरी आंदी थी 20 मोजा थी 30 जी दही जेका मिले ठीक है हाणे दा वे तू एडा परे थी ता एडा वे बस ता भित का दई वन जा बस अंदर न गुरा जाने के ओ जिंदड़ी ठीक है तकड़ भी माला हां हां दही वठी देने ठीक बा दही हो जाए दही न मिले खटो आना है दही दही बुआ मरे सदे ते वाली मुर्से न वना तो वना तो बुध दर बंद न कर जाए मां दही सुधो अचाई तो पो जल्दी अच मां बैठी नूर हक शमा इलाही को बुझा सकता है कौन जिसका हामी हो नासर खुदा उसको मिटा सकता है कौन सब का पहिरियां तो तव्हां जो शुक्रिया अदा कयां थो दोस्तों मां तव्हांजो खादिम वली भाई उर्फ बोधू तव्हांजी महिरबानी सां अल्लाह पाक जे करम सां मुंहिंजो यूट्यूब चैनल थोरे ई अरसे में मोनोटाइज़ थी वियो आहे इहा तव्हां सभिनि जी महिरबानी आहे जो मुंहिंजे चैनल खे ॾिसंदा आहियो लाइक कंदा आहियो फॉलो कंदा आहियो शेयर कंदा आहियो सो इहा तव्हांजी महिरबानी आहे यकीन कयो जॾहिं मोनोटाइज़ थी वियो त मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी मां पंहिंजी दिलि में ॾाढो ख़ुशि आहियां अल्लाह पाक जा लख अहसान आहिनि अॼु मां सम्झां थो त असांजी जेकी महिनत आहे उहा बिल्कुलु रंग लाथो आहे उन महिनत दोस्तों असां पंहिंजा ॾुख दर्द ग़म लिकाए करे कॉमेडी करे गेटअप करे फनी वीडिया ठाहींदा आहियूं
सो तव्हां उनखे पसंदि कंदा लाइक कंदा शेयर कंदा ये जेको कुछ भी आहियूं असां तव्हां जे करे आहियूं। सो आई लव यू। जेके मुंहिंजा फ्रेंड आहिनि अॻिना बि ईअं ई असांजे चैनल खे फॉलो कयो, लाइक कयो, शेयर कयो, त जीअं असां मुजाहिद माण्हू ऐं हितां पेमेंट खणो तव्हांखे दुआऊं ॾींदासीं। सदाईं शाद आबाद हूंदो, कॾहिं ज़िंदगीअ में ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो। आई लव यू।